मुंहिंजो नालो विद्या कमल शर्मा आहे। मां मैत्री कन्या प्राथमिक स्कूल में पढ़ंदी आहियां। मां तव्हांखे हिन बांदरमल जी छठी पुराणी कविता ॿुधाईंदसि। बांदरमल जी छठी पुराणी चैन हथनि ते आहे कहाणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हथनि ते आहे कहाणी। जॾहिं मींहुं करे वसकारा छुटनि छटीअ मां थाने सारा किरे पुसाए पाणी पाणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हथनि ते आहे कहाणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हथनि ते आहे कहाणी। छठी पुराणी जॾहिं थिए थो उस खां व्याकुल चवे छठीअ खे बांदरमल पुर थिए ऊन्हारे में बि साणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हथनि ते आहे कहाणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हथनि ते आहे कहाणी। जॾहिं मींहुं करे वसकारा छुटनि छटीअ मां थाने सारा किरे पुसाए पाणी पाणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हथनि ते आहे कहाणी। बांदरमल जी छठी पुराणी कुले रखी बंदूक बनाए पुछंदो आहे को त ॿुधाए। कुले रखी बंदूक बनाए पुछंदो आहे को त ॿुधाए। पेके वई छा घर जी राणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हथनि ते आहे कहाणी। बांदरमल जी छठी पुराणी छठी पुराणी